कंधकोट में सब्ज़ोई ऐं मेहर बिरादरियुनि विच में हलंदड़ पुराणी तकरार ॿीहर कर खंयो। हथियार बंदन सब्ज़ी मंडी अंदरि हथियारनि जा मुंह खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि नौजवान क़तल थी वियो। वाटसन लाश रखी इंडस हाईवे ते धरणो हाणी छॾियो। ए सेक्शन थाणे जी हद मसरूफ़ तरीन सब्ज़ी मंडी वारे इलाइक़े में सरेआम हथियार बंदन शहर मां दाख़िल थी सब्ज़ी मंडी अंदरि पहुची मेहर बिरादरी जो नौजवान दिलमुराद मेहर खे गोलियूं हणी क़तल करण बाद आसानी सां फरार थी विया। फायरिंग सबबि सब्ज़ी मंडी अंदरि वापारियुनि ऐं शहरियुनि में भाॼ पइजी वई। वाक़े जी इतला सब्ज़ी मंडी अंदरि मौजूद माण्हुनि हद जी पुलिस खे इतला ॾिनो, पर पुलिस बर वक्त न पहुती। अधु कलाक बाद पहुचण बाद वारदात जो मुआइनो कयो। पुलिस मढ़ कंधकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद मढ़ वाटसन हवाले कयो वियो, जंहिं बाद वाटसन नौजवान जो मढ़ इंडस हाईवे ते रखी धरणो हयो ऐं रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।